पहिरां जी नुंहुं। पितूअ जी ज़ाल 5:30 थिया अथई, अञा उथी कोन आई? जी मम्मी आई। तुंहिंजे माइटनि में ये लक्षण मिलिया आहिनि तोखे? असांजे खानदान में अहिड़ो रवाज कोन्हे, 5:30 बजे केरु कोन उथंदो आहे एॾी देरि सां। सुबुह खां 4 बजे उथी वञ रोज। जी मम्मी, उस सुम्हण में देर थी वई हुई, कल्ह तव्हांजा पेर पई दॿायां न। हाणे मुंहिंजी शेवा पई करी, हू बि मूंखे ॿुधाईंदीअ तूं? माइटनि हीअ सेखारियो आहे तोखे, ही सेखारे मोकिलियो अथई? हाणे जी नुंहुं। स्वीटी उथ, सुबुह जा 8 थिया आहिनि। कम वारी माई झाड़ू पोचा करे वई आहे। हाणे तूं उथ त टिफिन ठाहे ॾे, जगू खे टिफिन तयार करे ॾेसि त वञे दुकान। न न मम्मी, अॼु मूंखां टिफिन कोन तयार थींदो, अॼु मां रोटी कोन ठाहींदीसि। छो, छा थियो? कल्ह राति मूंखे निंड ई कोन आई आहे। छो निंड कोन आई, छा थियो? अरे कल्ह मोबाइल खणी वेठी हुअसि त निंड ई उॾी वई। मुंहिंजी त हाणे तबियत ख़राबु आहे भाई, मुंहिंजी तबियत ठीकु कान्हे, मां रोटी कोन ठाहींदीसि अॼु। इनखे चओ ॿाहिरां खां ई रोटी वठी खाई लई। ठीकु आहे। पहिरां जी नुंहुं। मम्मी अॼु रोटी में छा ठाहियां? मां चवां पई घणनि ॾींहंनि खां पाण बिह पटाटनि जी भाॼी कोन ठाही आहे, त अॼु तव्हां चओ त बिह पटाटा ठाहियां? तोखे ख़बर कोन थी पए? हीअ महीने जूं आख़िरी तारीख़ूं हलनि पयूं, हींअर पाण बिह पटाटा कोन ठाहे सघंदासीं। तूं हिकु कमु कर, बसर पियो अथई, बसर खे तरे कढ, बसर फुल्को ई खाई लाहींदासीं अॼु। ठीकु आहे मम्मी। हाणे जी नुंहुं। अॼु राति जो पनीर जी भाॼी था ठाहियूं, सही रहंदो न पुटु? छो, अॼु त तव्हांखे यादि कोन्हे छा? अॼु संडे आहे त तव्हांखे यादि कोन्हे? पाण संडे त वेंदा आहियूं न ॿाहिरि होटल में रोटी खाइण। अॼु वञण थियो न होटल में। पुटु आख़िरी तारीख़ पियो हलनि त हींअर पाण वटि थोरी पैसनि जी कटोकटी आहे, त पाण अॻिले महीने वेंदासीं रोटी खाइण होटल में। छा मम्मी, मूंखे हेॾे ग़रीब घर में शादी कराई आहे छा? मां त वञा थी माइटनि। न न पुटु, हेॾी नंढी नंढी ॻाल्हियुनि लाइ माइटनि कोन वञिबो आहे। हलूं था होटल में, हलूं था रोटी खाइण।